बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कैनेडा जे शहर कैलगरी मां मशहूद काज़ी हिकु ॿीहर वरी तव्हां सां मुखातिब आहियां। दोस्तो, हीअ असां सिलसिलो शुरू कयो आहे कोविड-19 जे हवाले सां त पाकिस्तान में उनजी कहिड़ी इम्प्लीकेशन्स थियनि पयूं, सिंध में छा थिए पियो, कैनेडा में कहिड़े क़िस्म जी प्रोग्रेस आहे। जेको रिपोर्ट्स मिलनि पियूं ऐं जेका सिचुएशन साम्हूं अचे पई उहा इहा आहे त ही कर्व जेको आहे सो अञा कंहिं फ्लैटनिंग चवनि त पिया, पर उहा फ्लैटनिंग जंहिं तरीक़े सां इहे चवनि पिया उहा केतिरी हद ताईं रियलिस्टिक आहे ऐं अॻियां मुस्तक़बिल में छा थींदो नज़र पियो अचे ऐं आया असां उन जे लाइ प्रिपेयर्ड आहियूं या न आहियूं। स्पेशली पाकिस्तान में ऐं सिंध में ख़ुसूसी तौर ते जिते असां वटि टेस्टिंग जूं सहूलियतूं एतिरियूं मौजूदु कोन्हे ऐं ख़बर न आहे त केतिरा एतिरा वल्नरेबल माण्हू हूंदा जेके कोविड-19 खणी हलंदा हूंदा, लेकिन असांखे ख़बर ई कोन पवंदी हूंदी। त आऊं पंहिंजे पैनलिस्ट जो तव्हां सां तारुफ़ करायां। मूं सां गॾु कैनेडा जे शहर लेक लबीश मां मौजूदु आहे साईं मैक्स मेमर। मैक्स मेमर कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे ऐं सिंधी कम्युनिटी जे लाइ ॾाढो हिनजी जाखोड़ आहे, स्पेशली प्रोफेशनल डेवलपमेंट जे फील्ड में सिंधी सोशल इशूज़ ते ॾाढो वोकल आहे। वेलकम टू द शो मैक्स। महिरबानी साईं। मूं सां गॾु मौजूदु आहे साईं आफ्ताब जो मंसूर मुग़ेरी साहब। मंसूर मुग़ेरी साहब के तारुफ़ जो मोहताज आहे, तमामु बहितरीन रिपोर्टिंग करे थो, ॾाढो बेबाक सहाफ़ी आहे, 20-25 सालनि खां वठी हिन फील्ड में आहे ऐं ॾाढी रियलिस्टिक ऐं ऑनेस्ट क़िस्म जी रिपोर्टिंग करे थो बग़ैर कंहिं लॻी लिपी रखे जे। महिरबानी मशहूद साहब, महिरबानी तव्हांजी। ही उन्हनि सहाफ़ियुनि में हिकु आहे जेको पंहिंजे मुफ़ाद खे कोन ॾिसंदा आहिनि, बल्कि ॾिसंदा आहिनि त प्रॉब्लम कहिड़े हद ते आहे उनखे उजागर कनि। वेलकम टू द शो मंसूर। थैंक यू सर। ऐं असां सां गॾु मौजूदु आहे असांजो तमामु बहितरीन सिंध जो सोशल एक्टिविस्ट, हिकिड़ो तमामु लर्निड पढ़ियल लिखियल असांजो दोस्त साईं नसीर मेमन साहब। नसीर मेमन साहब बि कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे, सिंध में हुनजी तमामु वॾी इज़त आहे, अलाह हुनखे ॾाढो नवाज़ियो आहे पंहिंजी इंटेलेक्चुअल कैपेबिलिटीज़ सां, पंहिंजे सोशल सर्विस जे हवाले सां। पंहिंजो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे उनखे ॾाढो बैलेंस तरीक़े सां प्रेज़ेंट कंदा आहिनि नसीर साईं जन। नसीर साईं वेलकम। साईं वारी महिरबानी। त अॼु जो शुरूआत जेका आहे असां करियूं था मंसूर मुग़ेरी तव्हां सां, त हिन वक़्तु पाकिस्तान में हिन वक़्तु जेका अॼु जी सिचुएशन आहे असांखे छा आहे कोविड-19 जे हवाले सां, ऐं सिंध जी सिचुएशन स्पेशली कहिड़े तरीक़े जी आहे, पोइ हिन ॻाल्हि खे कयूं था। मशहूद साहब, जेका पाकिस्तान जी सूरत हाल आहे, कल्ह जा जेके फैक्ट्स ऐं फिगर आहिनि उन मूजिबि पाकिस्तान में जेके केसिस आहिनि टोटल रिपोर्ट थिया आहिनि उहे 7,236 आहिनि, जंहिंमें डेथ जी जेका शरह आहे या जेके माण्हू फोत थिया आहिनि उनजो तइदादु 137 आहे, जंहिंमें सिंध जेको आहे उहो आहे 2,217 केसिस सां ॿिए नंबर ते आहे। पंजाब जेको आहे टॉप ते आहे 3,276। पर हिकिड़ी जेका दिलचस्प ॻाल्हि आहे त पंजाब जा केसिस असां खां मथे आहिनि, उहे 3,276, पर सिंध जा जेको डेथ रेशो आहे या फोतगी जो जेको आहे उहो तइदादु सिंध जो वधीक आहे। पंजाब जा 36 आहिनि त सिंध जा 47 आहिनि, 47 माण्हू फोत थी चुका आहिनि। अहिड़े रीति KPK जेका आहे सा 993 केसिस आहिनि ऐं उते माण्हुनि जे मरण जो तइदादु 45 आहे। बलूचिस्तान में 305 आहे, फोतियुनि जो तइदादु 5 आहे। इस्लामाबाद जेके कैपिटल आहे, नसीर साईं जे रिहाइश आहे जिते अॼुकल्ह, उते आहिनि केसिस 154 ऐं उते फोत थियो आहे हिकिड़ो माण्हू। ऐं गिलगित बल्तिस्तान जी सूरत हाल इहा आहे त उते 245 केसिस आहिनि ऐं फोतियुनि जो तइदादु 3 आहे। आज़ाद कश्मीर सभ खां घटि आहे ऐं उते केसिस आहिनि 46 ऐं ख़ुशनसीबी आहे त हिकिड़ो बि माण्हू उते न थियो आहे। हाणे अचूं था पाण सिंध ते, त सिंध जी जेका सूरत हाल आहे 2,217 जेके केसिस आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधायां पियो, उन में कराची टॉप ते आहे। 1,290 केसिस आहिनि कल्ह ताईं कराची में, ऐं हैदराबाद 197 आहे, नवाबशाह 99 आहे, घोटकी 126 आहे, सखर 326 आहे, खैरपुर 87 आहे, लाड़काना 16 आहे। ईअं मजमूई तरह सिंध जा 18 ज़िला अहिड़ा आहिनि। कराची खे जेका असां छॾे ॾियूं, कराची में 6 ज़िला आहिनि, उनखे छॾे था ॾियूं त बाक़ी सूबे जा 23 ज़िला बचनि था। 23 ज़िलनि में 18 ज़िला
अहिड़ा आहिनि जिते केसिस ही रिपोर्ट थियनि पिया। जेका डेथ जी शरह आहे कराची वरी बि उते टॉप ते आहे, उते 43 माण्हू मरी चुका आहिनि ऐं हैदराबाद में जेको आहे सो 3 माण्हू फोत थिया आहिनि। अहिड़े रीति मजमूई तरह सिंध में जेका फोतनि जो तइदाद आहे उहो 47 आहे ऐं जेको नवां केसिस आहिनि सिंध में उनजो तइदाद 236 आहे। कल्ह जेके नवां रिपोर्ट थिया आहिनि ऐं जंहिंमें कराची जो अंग जेको आहे 123 आहे नवनि केसनि जो। त हींअर जेके एक्टिव केसिस आहिनि सॼे सिंध में हिकिड़ा जेके माना कोरोना जे करे सिहतयाब थी हलिया विया, बाक़ी एक्टिव केसिस जेके दाख़िल आहिनि या क्वारंटाइन में आहिनि उनजो तइदाद आहे 1594। ही मजमूई फिगर आहे सिंध जी ऐं उन खां अॻु में मूं पाकिस्तान जी ॿुधाई, सॼे सूबनि जी ॿुधाई। जी सर, वरी महिरबानी। ऐं हाणे मैक्स खां थोरो कैनेडा जी सिचुएशन बि पुछूं ऐं ख़ुसूसी तौर ते अल्बर्टा प्रोविंस जी छा पोज़ीशन आहे हिन वक़्तु, ऐं उन खां पोइ नसीर साईं खां हिन ते तजियो वठंदासीं। मैक्स मशहूर साईं, हिन वक़्तु 31,927 कंफर्म केसिस पूरी कैनेडा में थिया आहिनि, जंहिंमां 10,543 रिकवर थिया आहिनि ऐं अनफॉर्चुनेटली जेके डेथ आहिनि उहे 1310 माना तमामु वॾो अंग आहे असां जहिड़े मैक्स साईं थोरो ॾाढा ॻाल्हाइजो, आवाज़ घटि पियो अचे। मैक्स साहब थोरो ॾाढा ॻाल्हाइजो। मां वरी ॿीहर थो चवां त असां वटि 31,927 कंफर्म्ड केसिस कैनेडा में ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंमां 10,543 माण्हू रिकवर थी विया आहिनि ऐं 1310 माण्हू अनफॉर्चुनेटली उन्हनि जी डेथ थी वई आहे। माना ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त असांजी पॉपुलेशन ई घटि आहे हिन मुल्क जी, उन में 1310 माण्हू उन में मरी वञनि त इहा तमामु वॾे हिकिड़े अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं अल्बर्टा प्रोविंस में हिन वक़्त ताईं 2,397 कंफर्म केसिस थिया आहिनि जंहिं सूबे में असां वेठा आहियूं। 1124 माण्हू इन सूबे मां रिकवर थी विया आहिनि ऐं अनफॉर्चुनेटली 50 माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ जी जंग हाराए वेठा। वॾी महिरबानी। हिकु ॻाल्हि इहा आहे त जेके असांजूं 3 नॉर्थ में टेरिटरीज़ आहिनि जेके आबादी त उते तमामु घटि आहे, थधि बि बे इंतिहा आहे ऐं माण्हुनि जी ट्रेवलिंग बि उन पासे घटि हूंदी आहे ऐं मार्च जी शुरूआति ताईं उन में को केसिस कोन, इवन मार्च जे अध ताईं उन में केसिस न हुआ, जंहिंमें यूकॉन में 8 केसिस ज़ाहिर थिया आहिनि, 6 रिकवर थिया आहिनि ऐं 2 अञा ताईं हॉस्पिटलाइज़ आहिनि। नॉर्थ वेस्ट टेरिटरीज़ में 5 केसिस ज़ाहिर थिया आहिनि, 2 रिकवर थिया आहिनि, अञा 3 जेके आहिनि हॉस्पिटल में आहिनि। निन्यूएट वाहिद असां वटि टेरिटरी आहे जंहिंमें को बि केस अञा ताईं फॉर्चुनेटली जेको ज़ाहिर न थियो आहे ऐं इहो ई हिकिड़ी मां चऊं था इहा हिकिड़ी कामयाबी आहे असां वटि त निन्यूएट बचियो पियो आहे। बाक़ी असांजा 10 ई प्रोविंस इन मूज़ी मर्द जे वर चढ़ियल आहिनि, 2 टेरिटरीज़। बिल्कुलु सही, थैंक यू मैक्स। नसीर साईं, हिते असां वटि जॾहिं खां कैनेडा में 26 फरवरी ते ही आउटब्रेक थी आहे, असां जूं जेके फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट्स आहिनि उहे गॾिजी इन सां मुक़ाबिलो करण जी कोशिशि कनि पियूं। न सिर्फ़ु इहे फेडरल ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट्स बल्कि जेके सिटी गवर्नमेंट्स आहिनि, म्यूनिसिपल गवर्नमेंट्स, उहे बि उन्हनि सां तमामु क्लोज़ कॉन्टेक्ट में आहिनि। हिन करे हिते स्टेट ऑफ एमरजेंसी, लोकल एमरजेंसी लॻल आहे। सेल्फ आइसोलेशन जेको आहे सो हिन बीमारी जो सभिनी खां वधीक बचाव जो ज़रियो सेल्फ आइसोलेशन, जंहिं ते काफ़ी बहितर तरीक़े सां हिते कैनेडा में अमल दरामद थिए पियो। बदकिस्मती सां सिंध में या पाकिस्तान एज़ अ होल असां लॉकडाउन जी ॻाल्हि त कई आहे, पर लॉकडाउन ऑब्ज़र्व थिए बि पियो या कोन पियो थिए, उन में कहिड़ा चैलेंजिस आहिनि, तव्हां छा सोचो था? महिरबानी मशहूर साहब, ही तमामु अहम नुक़्ता आहिनि जेके तव्हां उथारिया आहिनि ऐं जिते ही जेको वायरस आहे उहो बेसिकली हिकिड़ो हेल्थ जो या पब्लिक हेल्थ जो इशू आहे, पर हाणे उन जा ॿिया टेंटेकल्स एॾा साम्हूं आया आहिनि जो हाणे उहो सियासी इशू बि आहे, हाणे उहो इंतिज़ामी इशू बि आहे, गवर्नेंस जो मामिलो बि आहे ऐं ज़िंदगीअ जे सभिनी मामलनि सां सलाहिड़जी वियो आहे। काफ़ी मुल्कनि में मूं कल्ह बि कंहिं दोस्त सां कंहिं चैनल जे इंटरव्यू में चयो पियो त हिकिड़ी जेका वॾी लर्निंग्स, कई लर्निंग्स थींदियूं अञा निकिरंदियूं, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त नेशनल लेवल ते लीडरशिप जे कमज़ोरियुनि या किथे किथे ब्लंडर्स ऐं वीकनेसिस जा बि वॾा लेसन्स हिन मां निकिरंदा
त कीअं रियासतुनि जे क़यादतुनि इन क़िस्म जी सूरत हाल में टैकल कीअं पे कयो, हैंडल कीअं पे कयो। कल्ह खां असां हिकिड़ो तमाशे जहिड़ी सूरत हाल अमेरिका में बि ॾिसूं पिया, कल्ह खां न काफ़ी ॾींहंनि खां ॾिसूं पिया, कल्ह उहा पीक ते आई आहे ऐं बिल्कुलु पाकिस्तान जहिड़ा मंज़र आहिनि त ट्रंप टिनि डेमोक्रेटिक गवर्नमेंट्स जे स्टेट्स में माण्हुनि खे सिधा सां लफ़्ज़नि में ट्वीट करे चयो आहे त ॿाहिरि निकिरी डिफाए कयो लॉकडाउन खे, तव्हांजा बिज़नेसिस तबाह पिया थियनि ऐं पोइ गवर्नर्स हुन ते रिएक्ट पिया कनि। सो मोर आर लेस थोरे डिफरेंट इंटेंसिटी सां इहा शइ सिंध में पाकिस्तान में शुरू खां हले पई। सिंध में जीअं त हिन जी शुरूआति थी, केसिस डिटेक्ट थिया त पीपल्स पार्टी जेका ट्रेडिशनली असां उनखे ॾाढो लिथार्जिक ॾिसंदा आहियूं ऐं उनजी परफॉर्मेंस ते तमामु घणा सुवाल आहिनि, उन अनएक्सपेक्टेडली कोरोना जे मामले ते थोरी डायनामिक बहितर ॾेखारी, लीडरशिप जो रेस्पॉन्स बहितर हो, कुझु हुननि क्विक एक्शन्स खयां लॉकडाउन वग़ैरह ऐं जंहिं ते फेडरल गवर्नमेंट, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त फेडरल गवर्नमेंट सिर्फ़ु पॉलिटिकल जेका राइवलरी आहे उन जे चक्कर में थी जेका स्टबर्ननेस कई उहा गैर ज़रूरी हुई, उन में होद में वञण जी ज़रूरत कान हुई। हीउ मामिलो उन वक़्तु अञा सियासी न हो, पब्लिक हेल्थ जो इशू हो, ख़ान साहब खे घुरिजां त उन ते थोरो बैलेंस्ड वे सां लीडरशिप ॾेखारियां ऐं इन क्राइसिस में पाण अॻियां अचियां, पर हुन जे बजाए हुन सॼी एनर्जी सिंध बेशिंग ते लॻाए छॾी या मुराद अली शाह बेशिंग ते लॻाए छॾी ऐं उनजो पॉलिटिकल गेन्स ज़ाहिर आहे त पीपल्स पार्टीअ खे थियणा हुआ। हाणे इन कहाणी खे मुख़्तसिर था करियूं त हिते शुरू खां वठी जेको लॉकडाउन जो जेको तस्वुर हुजणु घुरिजे कोरोना जे केस में, तव्हां अॼु दुबई जो पढ़ियो हूंदो स्ट्रिक्ट कर्फ्यू, हू त लॉकडाउन बि नथा अचनि। ही अहिड़ो मामिलो आहे जंहिंखे तव्हां या त फुली स्ट्रांगली इम्प्लीमेंटेड लॉकडाउन सां रोके सघंदा, लॉकडाउन या त स्ट्रांगली हूंदो या न हूंदो, ही जुज़वी लॉकडाउन, नरम लॉकडाउन, इहे विस्फू लॉकडाउन जो न आहिनि। सो उन जे नतीजे में ऐं पुठियनि 2 ॾींहंनि खां तव्हां ॾिसो पिया अमली तौरु हिननि सॼो मुल्क खोले छॾियो आहे। लॉकडाउन पाकिस्तान में प्रैक्टिकली हींअर एग्ज़िस्ट नथो करे, इहो कॉस्मेटिक आहे, आइवाश आहे। मूंखे पर्सनली ख़तरो आहे, अंदेशो आहे त ही लॉकडाउन खां पोइ जेका ही मैच्योर थींदा केसिस 7, 8, 10 ॾींहंनि में, उन मां ग्राफ अञा मथे वेंदो ऐं असां ॾुखी सूरत हाल खे मोड़ींदासीं। त मंसूर, ही जेको लॉकडाउन जे हवाले सां जेका हिकिड़ी कंफ्यूजन हले पई, यकीनन सवाल इहो आहे त जेकॾहिं पाकिस्तान जूं डायनामिक्स ॾिसो, डेमोग्राफिक डायनामिक्स बिल्कुलु डिफरेंट आहिनि ऐं जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट इहो चवे थी त भाई जेकॾहिं असां सभु बिज़नेसिस बंदि करे स्ट्रिक्ट लॉकडाउन कंदासीं त माण्हू बुख में मरी वेंदा, ऐं सिंध गवर्नमेंट जो हुन ते बिल्कुलु हिकिड़ो डिफरेंट ओपिनियन आहे। उहे चवनि था त भई ज़िंदा हूंदा त तव्हां कुझु कमाईंदा न, जे बीमारी में मरी विया त तव्हांजो छा थी। त तव्हां जेके ग्राउंड ते वेठल आहियो कराची में ऐं डेली इन्हनि शयुनि खे मॉनिटर कयो था, तव्हां माण्हुनि जो रायो वरितो आहे या माण्हुनि जी छा हिन हवाले सां ओपिनियन? मशहूद साईं, जेके 2 नुक़्ता नज़र आहिनि, हिकु फेडरल गवर्नमेंट जो आहे, ॿियो सिंध जो आहे। नसीर साहब उनखे ॾाढो सुठे नमूने सां बयानु बि कयो आहे। मुंहिंजो छाकाणि त उन पावर कॉरिडोर आहे, उन में उथण वेहण बि आहे, उतां इतला बि मिलनि था ऐं मासिस में बि असां वञूं था, इवन हिन लॉकडाउन में असां ड्यूटी ते बि वञूं था। माना मुंहिंजे इदारे तरफ़ां जिते मां कमु कयां पियो समा में, उते हिकिड़ो ॾींहुं असांखे मोकल ॾियनि था, 1 ॾींहुं ड्यूटी कराइनि था। इहो उन करे 1 ॾींहुं मोकल था ॾियनि त जीअं वधीक स्टाफ कठे न हुजे ऐं 3 फुटनि ते सभु वेहो। सो हाणे जेको कॉमन मैन आहे, जेको समझदार माण्हू आहे, उहो त बिल्कुलु इन जे हक़ में आहे त इहो लॉकडाउन थियणु खपे। जेकर लॉकडाउन न थींदो त असांजो असरु ॾाढो बुरो थींदो। ऐं उनखां अलावा जेको आम माण्हू आहे, जंहिंखे बाशोर एतिरो आहे बि कोन ऐं उन सां इलाही ॿिया मसइला बि आहिनि, हुनजे पेट पूजा जो मसइलो आहे, उहो बिल्कुलु शदीद इन मुखालफ़त में आहे त बाबा लॉकडाउन छाजो, लॉकडाउन सां जेको असां बुख मरी वेंदासीं। हाणे तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां त 2 ॾींहं अॻु मुंहिंजो हैदराबाद वञणु थियो। उते सुबुह जो वञी पोइ मां मोटी आयुसि त मूं रस्ते में हैदराबाद शहर जे पासे में हिकिड़े रेड़े वारे खे सॾु कयो। मूं उनखे चयो त बाबा इहे जो फ्रूट फलाणा आइटम अचे सो मूंखे ॾे। त हुन चयो ठीकु आहे। त मूं हुनखे चयो 1 मिंट हिते बीह, मूं गाॾी मां सैनिटाइज़र कढियो, हुनखे चयो हथु ढिघो कर त तोखे सैनिटाइज़र हणां। त हुन मूंखे खिली चयो, मूंखे चई बाबा मैं मुसलमान हूँ, मैं कलमा पढ़ता हूँ, मुझे इस चीज़ की ज़रूरत है ही नहीं। और यहाँ सारे लोग ऐसे ही इनकी फीलिंग्स हैं। त जेकॾहिं असां कराची खां ॿाहिरि निकिरूं था, सॼी सिंध में जेके दोस्त वेठा आहिनि, तव्हां यकीन कयो उहे सभु ॿुधाइनि था या जेके शयूं साम्हूं अचनि पियूं त
त कराची में वरी बि माण्हुनि में इहा फीलिंग आहे त इहो लॉकडाउन हुजणु खपे, मुकमल लॉकडाउन हुजणु खपे, न त सभु मरी ईंदासीं। पर कराची खां तव्हां हेठि निकिरो त जेके ॿिया शहर नंढा वॾा उन्हनि में इहा फीलिंग्स बि कोन्हे ऐं माण्हुनि खे ख़तरो बि कोन्हे। तमामु घटि % माण्हू आहिनि जेको सम्झनि था त इहो असांजे लाइ ख़तरनाक आहे, मेजॉरिटी नथी सम्झे। हाणे 3-4 ॾींहं अॻु में वारा शहर आहे कंबर शहजाद कोट जो, उते हिकिड़े पीपल्स पार्टी जे अॻुवाण जी डेथ थी आहे। हाणे तव्हां मूं पंहिंजे हुन ते FB वाल ते फुटेज रखिया आहिनि, तस्वीरूं रखियूं आहिनि, उन में पीपल्स पार्टी जा पंहिंजे मक़ामी थोरे ज़िले जा या ॿिया अॻुवाण शरीक थिया आहिनि ऐं इंतिज़ामिया पुलिस जा जेके ऑफिसर हुया उहो बि हुन में शरीक थिया आहिनि, जीअं SHO आहे, जीअं DSP आहे। ऐं माण्हू ईअं हिक ॿिए सां सथिया बीठा आहिनि, हज़ारनि जी तादाद में माण्हू बीठा आहिनि। त उहे तस्वीरूं खणी मूं CM खे ट्वीट कयो आहे त छा ही लॉकडाउन आहे? तुंहिंजी इंतिज़ामिया पाण बि जेकॾहिं हीअं जनाज़ा निमाज़ पढ़ाए, जनाज़ा निमाज़नि में हीअं शिरकत करे, त अफ़सोस आहे त इहो लॉकडाउन त कोन थिए पियो। त हाणे जेका लॉकडाउन जी सूरत हाल आहे, माना कराची में मेजॉरिटी हुनजे हक़ में आहिनि। बाक़ी कराची खे छॾे बाक़ी ॿियनि शहरनि में वञो त जेका मेजॉरिटी चवे थी त छाजो लॉकडाउन बाबा, असांखे लॉकडाउन असरु कोन कंदी। त हाणे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि मशहूरु हिकिड़ी ॿी ॻाल्हि शेयर करणु थो चाहियां त मां 2-3 ॾींहं अॻु में, छाकाणि त मुंहिंजो उथणु वेहणु अने पावर कॉरिडोर में आहे, त उते मूंखे हिकिड़े हेल्थ जे आला ऑफिसर ॿुधायो त चाइनीज़ जो उहो डेलीगेशन जंहिं उते तमामु घणो इलाजु कयो, उन्हनि खे माण्हुनि खे सिहतयाब कयो, उन्हनि सां जॾहिं असांजी मीटिंग थी त हुननि असां सां ॿ चयूं। हुन चयो त माण्हुनि जी ज़िंदगी तव्हांखे बचाइणु चाहियो था, माण्हुनि जी ज़िंदगी अज़ीज़ आहे, बचाइणु चाहियो था? त अची सभिनी चयो त डेफिनेटली माण्हुनि जी ज़िंदगी बचाइणु चाहियूं था। त हुननि जी ॿी ॻाल्हि इहा हुई त पोइ 20 खां 25 ॾींहं टोटल लॉकडाउन, न को घर खां ॿाहिरि निकिरंदो, न कोई घर में दाख़िल थींदो। जेकर इहो लॉकडाउन करे सघो था त तव्हांजी जिंद छुटंदी, तव्हांजी जान आजी थींदी, न त पोइ महीननि ताईं, हुननि ईअं कोन चयो आहे त हिन महीने, ॿिए महीने या मई ते, हुननि चयो महीननि ताईं तव्हां जान कोन छॾाए सघंदव। बल्कि उन्हनि हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई आहे, जंहिं ते दोस्त इलाही जेके आहिनि सो तबसरा बि कनि था। हुननि जो चवणु हो त हीउ ॾाढो ख़तरनाक वायरस आहे, हीउ फिज़ा में बि रहे थो, उन करे मुकमल लॉकडाउन जी सूरत में ई हीउ ख़तमु थी सघे थो, अदरवाइज़ ॾाढो ॾुखियो आहे हिनखे ख़तमु करणु। त हाणे इहा जेका सूरत हाल मशहूर साहब ॿई फीलिंग्स आहिनि त कराची जी अक्सरियत चाहे थी लॉकडाउन, ऐं कराची खां ॿाहिरि शहर जेके आहिनि उनजी अक्सरियत नथी चाहे त लॉकडाउन हुजे, उहो उहे बि ईज़ी वठनि पिया हुनखे। बिल्कुलु सही। मैक्स, तव्हां जेको आहे सो बि सिंध जे नौजवाननि सां स्पेशली ॾाढा कनेक्टेड आहियो ऐं उन्हनि सां तव्हांजो राब्तो ख़बर आहे ज़ाती तौर ते तमामु स्ट्रांग आहे। तव्हांखे कहिड़े क़िस्म जो फीडबैक मिले पियो, स्पेशली इंटीरियर सिंध में? छाकाणि जेका मंसूर ॻाल्हि करे पियो, उहा ॻाल्हि जेके रिपोर्ट्स अचनि पियूं उन में बिल्कुलु इहो आहे त सिंध में जेके असांजा नंढड़ा ॻोठ आहिनि या शहर आहिनि, उन्हनि में लॉकडाउन जो कॉन्सेप्ट ई कोन्हे। यानी कि इहो छा अवेयरनेस जी कमी आहे या माण्हू इनखे वठनि अञा ताईं? न, अवेयरनेस जी घटिताई कान्हे का, अवेयरनेस सभिनि खे आहे। ऐं असांजो सिंध जो आवाम, मां हितां वेही करे ॾिसां थो जेतिरो, उनखे उहो तमामु वॾो अवेयर आहे। हाणे सिंध ते ॻाल्हाइण खां पहिरीं हिकिड़ो मिंट मां कैनेडा ते ॻाल्हाईंदुमि। हींअर टोरंटो में गवर्नमेंट जे तरफ़ां सेल्फ, असां वटि को लॉकडाउन कोन्हे को कैनेडा सॼे में। असां वटि गवर्नमेंट चयो आहे त भई तव्हां सेल्फ आइसोलेशन में वञो, जेके बीमार आहिनि उहे सेल्फ क्वारंटीन कनि, वञी करे उहे क्वारंटीन में हलिया वञनि। पर तव्हां ॾिसो हींअर बि जेको 2 ॾींहं पहिरीं टोरंटो में माण्हुनि माना पार्टियूं कयूं आहिनि पार्कनि में वेही करे। माना कैनेडा में हाईएस्ट रेशियो आहे एजुकेटेड माण्हुनि जो। उहे ॾिसनि बि पिया था ख़बरुनि में, मुसलसल जेके असांजूं लोकल TV चैनल्स आहिनि, मुसलसल कैनेडा में ख़बरूं ॾियनि पिया था हेतिरा माण्हू मरनि था हीअं। उन हूंदे बि कैनेडा जो बाशऊर अवाम हिते टोरंटो में वेठो आहे। वैंकूवर असांजो वॾो शहर आहे, उनजी बीचिस ते उता पिता खणी घुमाइनि पिया, ठीकु आहे न। त इंसानी जुबलत इहा हर हंधि इंसानु साॻियो ई आहे, पोइ चाहे टाई कोट पाए घुमे या गोॾ पाए घुमे। ज़हनियत तक़रीबन इंसाननि सभिनी जी हिकु जहिड़ी आहे। पोइ उहो वक़्त सां पढ़े थो, दुनिया खे ॾिसे थो त शायदि थोरो फ्लरिश थिए थो, पर बेसिक जेका जीन आहे असां सभिनी इंसाननि जी हिकु जहिड़ी आहे, जो असांखे सम्झ में ॻाल्हि थोरी घटि ईंदी आहे। ॿियो अनफॉर्चुनेट रीज़न जेको आहे सिंध जे अंदरि, कराचीअ खां वठी सिंध ताईं, उहो आहे मज़हब जो। मज़हब जो जेको इन्फ्लुएंस आहे उहो मुंहिंजे ख़्याल में ज़ियालत साहिब खां पोइ असांजी सिंधियुनि में
वधीक रुझान वधियो आहे ऐं उन्हनि खे जेके सम्झाइनि था असांजी सिंधी क़ौम खे माण्हू मस्जिदनि या मदरसे मां, उहे था चवनि त ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे ऐं तव्हां अचो नमाज़ूं पढ़ो। हींअर मां हिकिड़े फिको जाफ़िया जे माण्हूअ जो बयानु पढ़ियो, हुन चयो अथई अगरि हे जुमे जी नमाज़ पढ़ंदा त असां मातम बि कंदासीं। हाणे माना रीस लॻी पई उते, अगरि फलाणो फिरको हे कंदो त असां हे कंदासीं। त मज़हब उते माण्हुनि खे इहा शइ सम्झाई आहे त बाबा ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे, तव्हां अचो ऐं नमाज़ूं पढ़ो, ॿाहिरि रोडनि ते निकिरो, पंहिंजो बिज़नेस कयो। हाणे उते उहो मज़हब नथा सेखारनि त रोज़ी रिज़्क जो वाइदो अलाह जो आहे। भला जी अगरि कुझु ॾींहं घर में वेही रहंदो त रोज़ी रिज़्क अलाह पाण ई तव्हांखे पुॼाईंदो। अगरि ज़िंदगी मौत जो ज़िम्मेदार अलाह हुआ त रोज़ी रिज़्क जो ज़िम्मेदार अलाह हुआ। तो इन खे अवेयरनेस थींदी आहे, पर असुल छा आहे, ढिटाई आहे। उहो ढिटाईअ जे करे असां मौत जे मुंहं में धिकलजंदा था वञूं। ऐं मूंखे नथो लॻे त जेके इहे नंबर्स गवर्नमेंट ॾिए थी या जेके नंबर्स हींअर ख़बर पई आहे त सिंध में हेतिरा पाकिस्तान, इहे सॼा पूरा फैब्रिकेटेड नंबर आहिनि। असुल नंबर ॿिया जीअं चाइना पंहिंजा नंबर लिकाया आहिनि, हींअर वुहान वरी 1200 खां मथे माण्हू वरी उन्हनि जी वर चढ़ी विया आहिनि। त जिते स्टेट रन मीडिया आहे, जिते गवर्नमेंट जी माना पकड़ घणी आहे, उते सही त ख़बर न पवंदी न। साॻे वक़्त में केसिस कैनेडा में ज़ाहिर थिया आहिनि, साॻे वक़्त में पाकिस्तान में ज़ाहिर थिया आहिनि, साॻे वक़्त में अमेरिका में ज़ाहिर थिया आहिनि। अमेरिका में मुंहिंजे ख़्याल में 40,000 क़रीब क़रीब माण्हू मरी चुका आहिनि, पाकिस्तान जा तव्हांजे नंबर तव्हांजे साम्हूं आहिनि। त मां त उन नंबरनि ते बि मां त एग्री न आहियां, दोस्त हुजनि त ॿी ॻाल्हि आहे। नसीर साईं, तव्हां सम्झो था त इहो जेको मज़हब जे हवाले सां मैक्स ॻाल्हि कई आहे, यकीन इहो फैक्टर पंहिंजी जॻह ते आहे, पर तव्हां सम्झो था त दिस इज़ द ओनली फैक्टर या कुझु हिन में ॿियूं बि अहिड़ियूं फोर्सिस आहिनि या माइंड सेट अहिड़ो आहे जेको माण्हुनि खे प्रॉपर लॉकडाउन करण खां रोके थो? जी साईं, इन जा मुख़्तलिफ़ कारण आहिनि। हिकिड़ो त जेका मैक्स ॻाल्हि कई त ह्यूमन इंस्टिंक्ट जो बि मसइलो आहे। असांजो माण्हू चए थो त मां अंदरि हिकिड़े हंधि ॿधिजी 2-4 कलाक त गुज़ारियां, पर इहो नथो थी सघे त यको एतिरा ॾींहं वेठो हुजां। इहो जनरली इंसान जी शायदि फितरत जो तव्हां ठीकु था चओ, हुन सां मां मुतफ़िक़ आहियां त इहो बि इंस्टिंक्टिव आहे। ॿियो पासो समाजी जेका जोड़जक ऐं समाजी ढांचा आहिनि उहे बि असरु कनि था। जेके यूरोपियन या अमेरिकन या कैनेडियन सोसाइटीज़ आहिनि, उते सोसाइटीज़ में माण्हू ईअं मिंगल नथा थियनि जेको असां वटि समाजी ढांचो आहे, समाजी जोड़जक आहे, रवैया आहिनि। उहे बि इन क़िस्म जे लाइ वधीक साज़गार फिज़ा था ॾियनि। माण्हू वेझा आहिनि, मिलनि था, कचहरियूं कनि था, दुख सूर वंडनि था, मानियूं गॾु खाइनि था, मेला कनि था। कई फैक्टर आहिनि जेके तव्हांजे सोशल कॉन्फ़िगरेशन जो बि हिसो आहिनि। थर्डली, मज़हब जी मिसइंटरप्रिटेशन तमामु सीरियस इशू आहे ऐं इन ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां त इहो रुॻो आम सादे माण्हू जो मसइलो कोन्हे जेको अला तवक्कली ते आहे, पर उन में उहे माण्हू बि शरीक आहिनि जेके मज़हब जे एसेंस खे कुझु न कुझु सम्झनि था। मिसाल मौलाना तकी उस्मानी ऐं जॾहिं मुफ्ती मुनीब बि चवनि त मस्जिदूं ज़रूरु खोलींदासीं, त उहे त दुनिया जो ॿिया बिल्म पढ़ियो वेठा आहिनि, शरीयत जा बवाला यादि हूंदा अथनि, असांखे हदीसूं बि ॿुधाईंदा आहिनि, सुठियूं सुठियूं आयतूं बि ॿुधाईंदा आहिनि। इस्लाम जी तारीख़ जहिड़ी बि पढ़ाइजे थी उहा बि उन्हनि खे ख़बर आहे। चंड बि ॾिसनि था दूरबीनुनि ते वेही, ऐं उन्हनि खे इहा सादी ॻाल्हि सम्झ में न ईंदी हूंदी त हिन मौक़े ते मस्जिद में जमायत कराइण जो मतिलबु इंसानी ज़िंदगियूं सां खेॾणु आहे। पर उन जे पुठियां रिलीजियस पॉलिटिक्स आहे। कुझु इदारा मॉडर्न साइंस या जदीद नॉलेज खे इन करे डिफाए करणु चाहिनि था जो उन्हनि जूं हेजमनीज़ आहिनि। ईअं जीअं यूरोप जे ऊंदाहे दौर में पॉप खे छो डपु हुयो त प्रिंटिंग प्रेस गेटनबर्ग ठाही आहे त इहा तबाही पखेड़ींदी। पॉप जो प्रॉब्लम हेजमनी हो, प्रेस न हुई। हिते बि माण्हुनि खे ख़बर आहे त साइंसी तौर ते चंड जो कैलेंडर ठही सघे थो। फवाद चौधरी जहिड़ो माण्हू आहे, पर लास्ट टाइम ज़बरदस्त कमु कयईं, तव्हांखे चंड जूं 2 तारीख़ूं ईद जूं ॿुधाई, ॿई ठीकु निकितियूं। हाणे बि ॿुधाए चुको आहे, सो इहो साइंटिफिकली पॉसिबल आहे, पर चंड ॾिसी कमेटी बंदि न कबी, छो त उन सां पॉलिटिकल हेजमनी कनेक्टेड आहे। ईअं ई इस्लामिक आइडियालॉजी ऐं ॿिया इदारा रिलीजियस पॉलिटिक्स जा जेके आहिनि उहे शेल्फ आहिनि। सो इन जे करे हू नथा चाहिनि ऐं पोइ हुकूमतुनि सां टकरा लाइ, पंहिंजी हिकटी लाइ इहे सभु पंहिंजा टैक्टिक्स यूज़ था कनि, जंहिंमें आम माण्हू जेकर सादो बि हूंदो, जंहिंखे मज़हब जी ॼाण न हूंदी, हो चवंदो बाबा हेॾा वॾा मुफ्ती आलिम क़ुर जा पढ़ियल हदीसुनि जी ॼाण हिननि खे ही वेठा चवनि त पोइ इहो कूड़ थोरे हणंदा। तो हिकिड़ो फैक्टर मज़हब जी मिसइंटरप्रिटेशन ऐं गुमराह कुन तशरीहूं आहिनि। ॿी ॻाल्हि जेका मां गुज़ारिश करियां त मजबूरी तौर ते इहा बुनियादी ज़िम्मेवारी फिरी गिरी अचे थी स्टेट जे इदारनि ते
छा स्टेट एतिरी स्टेट जी विल केतिरी आहे। मिसाल तौर तव्हां इस्लामाबाद जे प्रेस क्लब में ॿाहिरां तव्हां अॼु 10 माण्हू गॾु करे कंहिं तइलीम जी फी घटाइण लाइ बि मुज़ाहिरो न करे सघंदो, माण्हुनि ते लठ जो फहको थी वेंदो, पर लाल मस्जिद वारा 3 हफ़्तनि खां जीअं वणेनि थो डिफाए कनि था, हुकूमत जी का ॻाल्हि नथा मञनि। वीडियो क्लिप रखी मौलाना साहिब हलाए थो छॾे, 200, 500, 1000 माण्हू जी जमायत कराए थो, चए थो मां बीठो आहियां, कंहिंखे ताक़त आहे मूंखे हथु लॻाए। या माण्हू जेके ॿाहिरि निकिरनि था, मिसाल तौर कल्ह हिकिड़ी डान में ख़बर हुई त ॾखण वेझो हिकिड़ी शादीअ जी वॾी तकलीफ़ थी जंहिंमें पीपुल्स पार्टी जे ज़िले जा उहिदेदार मौजूदु हुया। हाणे इहो सभु कुझु थिए थो, पोइ रियासत जेकर बेंच जो कोडर खणी मज़दूर जेको निकिरे उनखे त बलठियूं हणे, पर जेको ॾाढो मुड़ुसु असां तव्हां जहिड़ो सूट टाए कोट पाए निकिरे, उहो भली 50 माण्हुनि जी महफ़िल वेठो घर में करे, उन खां पुछाणो न हूंदो त इहे ॿिटे निज़ाम जेको तव्हां ॿिटा डिसिप्लिन्स हूंदा न, उहे बि माण्हुनि खे वायोलेशन लाइ उत्साहींदा। सो मजमूई तौर मां सम्झां थो त हुकूमत या रियासत जो मजमूई स्ट्रक्चर जेको आहे, छो थी सऊदी अरब में केरु को मौलवी साहब निकिरी चए त जमायत नमाज़ ज़रूर थींदी, केरु चई ॾेखारे, को दुबई में चई ॾेखारे, बिकॉज़ राइट आर रॉन्ग, पर उते स्टेट जो कंट्रोल आहे, उहा शइ बि मिसिंग आहे हिते। बिल्कुलु सही। मंसूर साईं जी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदे, हिकिड़ो त असां वटि इहो फैक्टर आहे जेको जेके साईं ऐं मैक्स ॿिन्ही इलाबोरेट कयो। हिकिड़ो ॿियो फैक्टर स्पेशली कराची जे हवाले सां इहो आहे त जेके कराची जा बिज़नेसमैन आहिनि उहे शायदि प्रेशर विझनि पिया गवर्नमेंट ते त असांखे इंडस्ट्रीज़ खोलण जी परमिशन ॾियो, न त असां जेको आहे सो एक्सपोर्ट रेवेन्यू में हीअं थी वेंदो, इम्पोर्ट्स में हीअं थी वेंदो। त तव्हां छा सम्झो था त इहो जेको पॉइंट ऑफ व्यू साम्हूं अचे पियो कराची जे बिज़नेसमैननि जो, इहो केतिरे हद ताईं इन्हनि जो मौक़िफ़ जानदार आहे? मशहूद साईं, इन जा ॿ आहिनि हिकिड़ा कारण। मिसाल तौरु हिकिड़ो बिज़नेसमैन आहे जेको सम्झे थो त असांजे प्राइम मिनिस्टर वीचारे जो हाल सफ़ा कोन्हे, सफ़ा लुल आहे वीचारो आहे न। ऐं तव्हां यके ॾिसो, जॾहिं खां कोरोना जा केसिस दाख़िल थिया आहिनि त सिंध हुकूमत जो जेको क़दम आहे उहो सभिनी खां बहितर रहियो आहे। हुननि स्कूल बि पहिरियां बंदि कया, हुननि क्वारंटाइन सेंटर बि सभ खां पहिरियां खोलिया, हुननि लॉकडाउन बि सभ खां पहिरियों खोलियो। ऐं जॾहिं पंजाब जी हुकूमत लॉकडाउन कयो त उन ॾींहुं राति जो ई असां वरी हमराह जेको आहे सो ख़ान साहब राति जो ई ख़िताब कयो टीवी ते त बाबा लॉकडाउन मसइलो हले ई कोन, ॾियारीदार माण्हू मरी वेंदा। त तव्हां ॾिठो हूंदो त सुबुह जो पंजाब हुकूमत जे चीफ सेक्रेटरी नोटिफिकेशन कढी छॾियो त बाबा पंजाब में लॉकडाउन आहे। त हाणे उन नोटिफिकेशन जे पोयों माना वॾा भाइर आहिनि, उन्हनि दॿ कढी हिननि खे। त अहिड़े रीति त जेका आहिनि बिज़नेसमैन आहिनि उहे सम्झनि था त असांजे प्राइम मिनिस्टर वीचारे जो पंहिंजो जो हाल सफ़ा कोन्हे थो। इहा ॻाल्हि मां तव्हां खां मतिलबु वसूख़ सां चई सघां थो त हिन सां कमु कंदड़ हिन हुकूमत में साल ॾेढ जेके हुनजे तमामु वेझो रहिया ऐं आला उहिदनि ते रहिया, मुंहिंजी उन्हनि सां बि कचहरी थी आहे। वेझे हिन में लॉकडाउन में उन्हनि वटि वियोसि कचहरी करणु। मूं हुननि खे जॾहिं पुछो त हुननि जेके ॻाल्हियूं ॿुधायूं पे ख़ान साहब जूं, त उन्हनि मां त नटशेल में इहो आहे त बाबा माण्हू ॾाढो भलो आहे, मुल्क ठीकु करणु चाहे थो, बाक़ी एडमिनिस्ट्रेशन जी अल ॿिए जी बि ख़बर कोन्हेसि। हाणे जंहिं माण्हू खे एडमिनिस्ट्रेशन जी ख़बर न हुजे त उहे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं बि कंदो, प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदो, फ़ैसिला बि कंदो। त जंहिंजे नतीजे में हिकिड़ो तबिको वापारियुनि जो इहो आहे जेको तमामु घणो लालची आहे, जेको चाहे थो त असांजे बिज़नेस खे फ़ाइदो थिए, उहो प्राइम मिनिस्टर खे वञी पकड़नि था, हुनखे अहिड़े क़िस्म जा फ़ाइदा वठनि था, ऐलान कराइनि था। ॿियो बिज़नेसमैन उहो आहे जेको जेन्युइनली सम्झे थो त यार असां ज़िंदा हूंदासीं त असांजो कारोबार बि हूंदो, असां ज़िंदा ई न हूंदासीं त पोइ कारोबार असांजो किथां हूंदो। उहे सिंध हुकूमत सां बीठल आहिनि, सिंध हुकूमत जे पॉलिसियुनि खे फॉलो कनि था। तव्हां ॾिठो हूंदो त प्राइम मिनिस्टर जे हुन ऐलान खां पोइ कराची जूं 2 अलॻि अलॻि तंज़ीमूं वापारियुनि जूं मैदान ते आयूं। हिकिड़े वापारी तंज़ीम चयो त चाहे असां कोरोना जे हथां मरण खां बहितर आहे, न सारी हुननि चयो त असां घर में वेही बुख जे मरण खां बहितर आहे त कोरोना में मरण खे पसंदि कंदासीं। उन करे कराची जा कराची ताजिर इताद जेको आहे सो ऐलान करे थी त सुभाणे खां असां सभु दुकान खोलींदासीं। वरी उनजे अगेंस्ट ॿियो जेको ग्रुप आहे उन्हनि चयो त बाबा हिननि जी का वर्थ कोन्हे, इन तंज़ीम जी का हैसियत कोन्हे, हरूभरू पाण खे मशहूरु करण लाइ दुकान खोलणु चाहिनि पिया। सो उहो थी कोन सघियो आहे। त कराची में घटि में घटि या मेजॉरिटी जेके आहिनि कारोबारी माण्हू उहो सम्झनि था, उहे चाहिनि था त कारोबार बंदि हुजणु खपे ऐं ज़िंदगी सभिनी खां वधीक अहमियत आहे।
मुंहिंजी कल्ह हिकिड़े ॿिए ऑफिसर सां मुलाक़ात थी जेको ॾाढो वेल कनेक्टेड आहे सिंध गवर्नमेंट में। मूं हुन खां पुछियो त यार ईमानदारी सां ॿुधाए अंदरि जी ख़बर छा आहे, केसि ताईं हलंदो भला? त हुन मूंखे चयो त यार सची ॻाल्हि इहा अथई त जून ताईं, मई त विसारे छॾियो तव्हां, जून ताईं तव्हांजी जान कोन फिटंदी। ऐं उन ताईं बि जेकॾहिं तव्हां सीरियस नथा थियो ऐं फोतगी जी शरह वधे थी त पोइ ही तव्हां बसि पोइ अला मालिक आहे जेसि ताईं हलियो। जेकॾहिं जून ताईं फोतगी जी शरह वधे थी ऐं माण्हू रियलाइज़ कनि था त यार हाणे इहे 3 महीना असां गुज़ारे आया आहियूं, हिन लॉकडाउन में फ़ाइदो बि नथो थिए, केस बि वधनि था, हाणे बहितर आहे त हिनखे 20-25 ॾींहंनि जे लाइ या महीने जे लाइ मुकमल लॉकडाउन कयो, त पोइ पॉसिबिलिटी आहे त इन खां पोइ सिंध गवर्नमेंट अहिड़ो क़दम खणे। छाकाणि सिंध गवर्नमेंट पंहिंजे लेवल ते नथी करणु चाहे, छाकाणि फेडरल गवर्नमेंट बिल्कुलु अपोज़ थी बीह रही आहे। ॿिया इदारा मज़हबी धुरियूं जीअं नसीर साहिबु ॻाल्हि कई आहे, त उनजे करे ही कमज़ोर आहिनि न, ही ब्लैकमेल थियूं वेठा आहिनि उन जॻह। ही चवनि था यार असांजी पोजीशन पंहिंजी हुई सुठी कोन्हे, हिकु त गवर्नेंस असां न ॾेई सघिया आहियूं न 10-12 सालनि में, करप्शन जे एलिमेंट खे रोके न सघिया आहियूं, माण्हुनि जे रोज़गार जा मसइला त ठीकु न करे सघिया आहियूं। इवन जेको सिंध ज़रई सूबो आहे त मूं कल्ह हिकिड़ी स्टोरी बि ॾिनी त जॾहिं हाणे असांजी कणिक लथी तयारु थी आहे त कणिक जेका 40 लख मैट्रिक टन फ़सुलु हर साल तक़रीबन थिए थो, त सिंध गवर्नमेंट परचेज़ कंदी आहे, ख़रीदारी कंदी आहे 12 खां 14 लख। हिन साल 14 लख ख़रीद कंदी, बाक़ी 26 लख त असांजे निजी शोबे खे ख़रीद करिणो आहे। हाणे उहो आबादकारनि खे शुरू में 1400 खां 1500 फी रेट मिले पियो, ठका जो थियो त सिंध हुकूमत 144 लागू करे चयो त बाबा इन जे नकुल हरकत ते पाबंदी हूंदी, इन करे त पहिरियों असां ख़रीद कंदासीं पोइ कयो। हाणे न हिननि ख़रीद करणु ॾिनो, न ई वरी हिननि जा सेंटर अञा ताईं माना जेके आहिनि सो फ़ाल थी सघिया आहिनि। कल्ह ताईं सिंध जा 60-70% सेंटर गैर फ़ाल हुया ऐं आबादकार मजबूर थी वीचारा सस्ते अघ ते कणिक विकिरो कनि पिया। ज़ाहिर आहे उहो कणिक साड़ींदा त कोन। त हाणे मुश्किलनि सां, हिकु कोरोना में माण्हू वरितल हुया, त इहो केॾो सुठो हुजे हा त सिंध हुकूमत चवे हा फौरी तौर ते बाबा ठीकु आहे 26 लख मैट्रिक टन ताईं असां ॾियूं था इजाज़त, त निजी शोबो वठे, बाक़ी असां वठंदासीं, उन खां मथे कंहिंखे इजाज़त कोन हूंदी। या फ्लोर मिलनि खे इजाज़त हुजे हा हर ज़िले में त तव्हांजे कोटाए वठी रखी छॾियो त जीअं मुश्किल में को सुभाणे का ब्लैकमेलिंग वारी पोज़ीशन हुजे। हाणे ॿिन्ही पासनि मां न हूअं करे सघिया न मां आबादकारनि खे छॾनि, त हाणे आबादकारनि जो ख़ुदि अरबनि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। 121 अरब रुपए जी कणिक जी पैदावार थिए थी सिंध जी, जेकर 40 लख मैट्रिक टन खे तव्हां 1400 रुपया फी मण जे हिसाब सां कयो, त इन पासे सिंध हुकूमत जो पासो ॾाढो कमज़ोर आहे। इवन ॿिया जेके इंतिज़ामी मामला आहिनि जो एॾा वॾा न आहिनि, जेकॾहिं नेक नियती सां वठनि, मिसाल तौरु त जेके हे चवनि था त असां मुकमल बंदि कंदासीं माण्हू बुख मरंदा, त मूं 2-3 भेरा इवन मूं CM हाउस जे तमामु वॾनि माण्हुनि सां ॻाल्हायो। मूं चयो साईं CM साहिब खे चयो ख़ुदा जे वास्ते कुझु न करे 2-टे शयूं रुकी करे विझे। मिसाल तौरु मूं हुननि खे ॿुधायो त बाबा 168 तव्हांजा सूबाई असेंबली जा मेंबर आहिनि ऐं तव्हांजा 75 MNA आहिनि रिज़र्व सीट सां मिलाए करे, टोटल 221 थियनि था। 221 तव्हांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, को बि अहिड़ो न आहे जेको सुठो बुखियो हुजे, सभु करोड़पति अरबपति माण्हू आहिनि। ऐं इन्हनि जे आस पास जेके माण्हू आहिनि जिन खे 10-12 साल हिन नवाज़ियो आहे, भला ख़ुदा जे वास्ते बि 4-4, 5-5 हज़ार जेकॾहिं इहो पंहिंजे इलाइक़े में राशन वठी विराइनि त हर इलाइक़े में हर कॉन्स्टिट्यूंसी में 4-5 हज़ार खे जेकॾहिं मिलंदा तॾहिं बि पोज़ीशन ठीकु थींदी। उन खां अलावा 1745 असांजा बेसिक जेके आहिनि सो लोकल बॉडीज़ आहिनि, जंहिंमें यूनियन काउंसिल आहे, यूनियन कमेटी आहे, टाउन कमेटी आहे, टाउन काउंसिल आहे, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे, डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, इहे सभु मिलायो त 1745 फिगर आहे। हाणे इन में इन्हनि खे हर महीने जेको पैसा मिलनि था, नसीर साहिब जी नज़र बि हूंदी उन ते 5 अरब 78 करोड़ रुपया वञनि था। त मूं हुनखे चयो त CM खे चयो त ख़ुदा जे वास्ते इहो अनाउंस करे त बाबा जेके हिन महीने तव्हांखे किस्त हूंदी उन 50% तव्हां विराईंदो। हिननि छा कयो, साबुण विराइणु शुरू कयनि। हाणे तव्हां ॿुधायो साबुण सां माण्हुनि जी बुख मरंदी। हाणे 50% हूअं ई पैसा खाइजी वेंदा आहिनि। त हाणे थोरा इंतिज़ामी जेके मामला बि ठीकु कनि हे त एडमिनिस्ट्रेटिव ग्लिचेस आहिनि। अच्छा, हाणे मैक्स जेका मंसूर ॻाल्हि कई कणिक जे बारदाने जे हवाले सां, या जेको हींअर जेका सीज़न हले पई, इहो हिकिड़ो ॿिए पैराडाइम जे तरफ़ पाण खे वठी थी वञे। उहो इहो त हिन वक़्तु फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां एहसास प्रोग्राम जे तहत 12,000 रुपया माण्हुनि खे मिलिया। अॼु रिपोर्ट इहा आई आहे त 10,000 रुपया ॿिया बि ग़रीबनि ताईं पहुचाइण जी जो प्लान आहे।
सिंध गवर्नमेंट बि पंहिंजे हिसाब सां उन्हनि चयो आहे त असां राशन विरायो आहे, जंहिंजे बारे में रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा थियणी आहे त उनजा डिटेल्स आहिनि कहिड़े तरीक़े सां विराइणी। केतिरा ई पंहिंजा सिंध जा लोकल जेके सोशल वर्कर आहिनि, जीअं ज़ुल्फ़कार चौधरी आहे या ज़ुल्फ़कार हालेपुर या इन क़िस्म जा ॿिया चमक जेके पंहिंजे पंहिंजे पर में लोकली डिस्ट्रीब्यूशन कनि पिया राशन। तव्हां सम्झो था त जेको राशन डिस्ट्रीब्यूशन जो या जेको फाइनेंशियल असिस्टेंस जो प्लान जेको गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान या गवर्नमेंट ऑफ सिंध जो आहे, ॾिसो पाण कैनेडा में त वेठा आहियूं, पाणखे हिकिड़ी प्रोविंशियल गवर्नमेंट इंटरम रिलीफ ॾिनो बेरोज़गार माण्हुनि खे। ॿियो इंटरम रिलीफ, ॿियो जेको हिकिड़ो परमानेंट 4 महीननि जे लाइ रिलीफ आहे, उहो फेडरल गवर्नमेंट ॾिए पई, जेको कंसिस्टेंट बुनियादनि ते आहे। आइडेंटिफाइड माण्हू आहिनि, उन्हनि जे बैंक अकाउंट में पैसा अचनि था, उन्हनि जो डेली जे गुज़र सफ़र जो इशू ख़त्म थो थी वञे। छा तव्हां सम्झो था त सिंध में या पाकिस्तान में जनरल जेको ही एहसास प्रोग्राम या जेको राशन डिस्ट्रीब्यूशन थिए पई या फेयर तरीक़े सां थिए पई ऐं इहो माण्हुनि खे जेका इंसेंटिव पैदा कंदी त उहो लॉकडाउन खे अमल दरामद करे। इहो त ॾिसो, इहो त तव्हांखे बि ख़बर आहे, हर पढ़े लिखे माण्हू खे ख़बर आहे। अनफॉर्चुनेट आहे पाकिस्तान में, जॾहिं खां पाकिस्तान वजूद में आयो आहे त जेतिरियूं बि गवर्नमेंट आयूं आहिनि उन्हनि पंहिंजा बिब भरिया आहिनि बनिस्बत अवाम जी ख़िदमत करण लाइ। माना शेख चिली वारा ख़्वाब ॾेखारे इलेक्टेड थी अचनि थियूं गवर्नमेंट, पोइ जेतिरो बि उन्हनि जो हथु इख़्तियार आहे, जेतिरो बि वॾा मालिक उन्हनि खे गवर्नमेंट हलणु ॾियनि था जमहूरी हुकूमतुनि खे, पोइ जमहूरी हुकूमतूं बि हाल जेको आहे न माण्हुनि सां तमामु उहो ई थियूं कनि जेके वॾा मालिक था कनि पिया असां। सो न, बिल्कुलु फेयर न आहे। जीअं तव्हां ॻाल्हि कई कैनेडा जी, त कैनेडा में $2000 कैनेडियन डॉलर पर मंथ हिननि इशू कया आहिनि हर उन माण्हूअ खे जेको सेल्फ आइसोलेशन में आहे या क्वारंटीन में आहे या जिन जा ॿार स्कूल नथा वञनि, स्कूल बंदि पिया आहिनि, त उन्हनि जी टेक केयर करे थो, या इन जे करे जॉब हली वई आहे या उहो पाण नथी वञणु चाहे नौकरीअ ते हेल्थ कंसर्न जे करे, त उनखे 2000 सिर्फ़ु 3 मिनट, लेस देन 3 मिनट्स जो 3 फॉर्म आहिनि ऑनलाइन, मां 3 पेजिस आहिनि, माना उन ते वञी तव्हां क्लिक उहो कयो, लेस देन 3 मिनट त तव्हांजे अकाउंट में $2000 पर मंथ अचनि था, जेके 4 महीननि खां बि वधीक 6 महीना आहिनि या 7 महीना, माना इहो टाइम फ्रेम हुननि वधाए छॾियो आहे, उहो आहे। प्लस उन सां गॾु एम्प्लॉयमेंट इंश्योरेंस हिननि वधाए छॾी आहे। अगरि हो तव्हांजा पैसा ख़तम था थी वञनि त पोइ एम्प्लॉयमेंट इंश्योरेंस किक इन थींदी। माना कंहिंखे ख़बर ई नथी पवे, उनजो न एहसास मजबूर थो थिए, न उन्हनि जी ख़ुदि चइबो आहे जेको इन्वेस्टदारी उन ते उहो धकु थो पुॼे, आराम सां बैंक में $2000 हली था वञनि। बाक़ी रही असांजा सोशल वर्कर सुठा आहिनि, माना ऐं कमु सुठो था कनि, पर अधु उहो घर खणी था वञनि पंहिंजो, माना सभु त न। न, ईअं त मुंहिंजे ख़्याल में कोन्हे हिन स्टेज ते, त शायदि जज़्बो सुठो आहे। ईअं आहे बि, माना काफ़ी सुठा दोस्त सुठो कमु कनि था, पर काफ़ी सुठा दोस्त वरी पंहिंजे घर बि खणी था वञनि, उनजा सबूत बि मौजूदु आहिनि। पर पहिरां उन ते असां बहस नथा कयूं। असांजो बहस इहो आहे त गवर्नमेंट जहिड़े तरह इहो कमु करे थी न, इहो तमामु ग़लति तरीक़े सां आहे। हिकिड़ो त मास हिसाब सां माण्हू वञी करे, जेको मां वीडियोज़ ॾिठा आहिनि एहसास प्रोग्राम में, हज़ारनि जे तादाद में मायूं बीठियूं आहिनि, हिक ॿिए जे मथां चढ़ी बीठियूं आहिनि। असां त चऊं त बाबा तव्हां सेल्फ आइसोलेशन में वञो, सोशल डिस्टेंसिंग कयो, उते हज़ारनि जे तादाद में वञी करे इहे मायूं पैसा थियूं वठनि। मुंहिंजो सुवाल पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ सां, मूंखे पाकिस्तान तालुक बि कोन्हे को सिंधी हुजण जे नाते, त सिंध जा जेके वॾेरा आहिनि, खरबपति वॾेरा जेके मिल्कियत में बि काफ़ी असांजे लोकल MPs जूं कैनेडा जे अंदरि मिलियंस डॉलर्स या बंगला आहिनि, मां उन्हनि सां मुखातिब आहियां त तव्हां जो हेॾा $1 बिलियन जा मालिक आहियो ऐं इहो सॼो पैसो तव्हां सिंध मां हासिलु कयो, तव्हां पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी में लिकी करे छो नथा पैसा ॾियो उन्हनि? हर को जितां जो MP आहे, जंहिंजे इलाइक़े में कटियो आहे, उनजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे न, त उहो पंहिंजनि माण्हुनि जी वेलबींग लाइ ॻाल्हाए, त उहे उते ओॾी महिल हिननि खे छा पोइ विछूं ॾंग थो हणी वञे। भई ही आहे न ड्रास्टिक मेयर्स, हिन में तव्हां वठंदो न कुझु न कुझु। जॾहिं तव्हां सॼी उमिरि खून चूसियो आहे सिंध जो ऐं सिंध वारनि जो, ख़ासि मां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि थो कयां, त ही टाइम आहे तव्हांजो रिटर्न बैक करण जो अवाम जी तरफ़। अगरि तव्हां घर वेठे सभिनी जे माना माली मदद कंदो, हर MP पंहिंजे हल्के जी माली मदद करे, त शायदि असां सिंध मां त घटि में घटि पार पटे वेंदासीं कोरोना जी, पर करे केरु? नसीर साईं, इन ई ॻाल्हि खे अॻियां वधायूं था
त हे जीअं मैक्स कैनेडा जो ॿुधायो या इन क़िस्म जूं जेके यूरोपियन गवर्नमेंट्स आहिनि या जेके स्कैंडिनेवियन कंट्रीज़ में जेके वेलफेयर स्टेट्स आहिनि जेके पंहिंजे माण्हुनि जो टेक केयर कनि थियूं, पाकिस्तान बि हिकिड़ी इस्लामी मुमलिकत आहे जंहिंजो वेलफेयर बाय डिफॉल्ट वेलफेयर स्टेट हुजणु उनजो लाज़िम आहे। त छा तव्हांजे ख़्याल में जेका वेलफेयर अॼुकल्ह ग़रीबनि ताईं पहुचे पई उहा राइट माण्हुनि ताईं पहुचे पई या न? ऐं ॿियो इहो त जेके सफ़ेद पोश माण्हू जेके हिन कोरोना जे करे मुतासिर थिया आहिनि, जेके कंहिं एहसास प्रोग्राम में रजिस्टर्ड कोन्हे, जेके कंहिं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में रजिस्टर्ड कोन्हे, उन्हनि ताईं आख़िर गवर्नमेंट कहिड़े तरीक़े सां पंहिंजी एड पहुचाए सघे? मशहूद साईं, ही जेका डेवलप्ड सोसाइटीज़ जी वेलफेयर स्टेट्स वारो मॉडल आहे उन में सिस्टम्स ॾाढा इवॉल्वड आहिनि। तमामु वॾो फ़र्क़ु आहे असां जहिड़नि मुल्कनि कैनेडा ऐं यूरोपियन कंट्रीज़ में, जिते हिकिड़ो हिकिड़ो माण्हू डॉक्यूमेंटेड आहे, हिकिड़ो हिकिड़ो इंच ज़मीन जो डॉक्यूमेंटेड आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त 100% न त शायदि 90% इकानमी बि ज़रूरु डॉक्यूमेंटेड हूंदी हुते, शायदि अञा वधीक हुजे। तंहिंजे करे जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उते जो जेको माण्हू मुतासिर थिए थो, उहो ग़रीब हुजे अमीर हुजे, हींअर त किरोड़े माण्हू लखे माण्हू न त किरोड़े माण्हू बेरोज़गार थी जेके वेठा आहिनि, सभु ग़रीब बि कोन्हनि, पर हिन सिचुएशन में ग़ुर्बत जो शिकार आहिनि, छो त उन्हनि वटि अहिड़ी तरह स्टोर थियल मनी कान्हे का, रिज़र्व्स कोन्हनि, त उन्हनि जी वेलफेयर मॉडल उन्हनि जी केयर करे सघे थो। असां वटि जेको पाकिस्तान जहिड़नि या थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में जेको स्टेट जी वेलफेयर आहे उनजो हाल बि बाक़ी स्टेट जे ॿियनि अफेयर्स जहिड़ो ई आहे। हिते माण्हुनि जो सर्वाइवल, आम माण्हू, हेठे तबिके जो माण्हू, उनजो सर्वाइवल आहे ॿिनि शयुनि ते, हिकिड़ो ब्लैक इकोनॉमी जे ट्रिकल डाउन ते ऐं ॿियो सोशल फिलेंथ्रोपी ते। ब्लैक इकोनॉमी हिकिड़ी पूरी ॿी इकोनॉमी आहे, या इनफॉर्मल इकोनॉमी चवां, हलो ब्लैक जेकर तव्हां न बि चओ। हिन वक़्तु पाकिस्तान में रफली हिकिड़ो जेके मवेशी मारनि उहे चवनि था 80-90% इकोनॉमी त डॉक्यूमेंटेड आहे ई कोन। ही सॼो जहान हले थो इनफॉर्मल अनडॉक्यूमेंटेड इकोनॉमी ते, उन में गॾे गाड़े वारो, मिसकीन, ग़रीब, पोरियत, मज़दूर, तगारी वारो, उनजो गुज़ारा। ऐं क्राइसिस में माण्हुनि जी सपोर्ट अथव सोशल फिलेंथ्रोपी जेतिरी बि थिए थी। और रुॻो मां सिंध जी ॻाल्हि नथो कयां, जॾहिं सवात में ऑपरेशन हलियो त मूंखे यादि आहे त उतां बट खेला ताईं माण्हू 2-2 ॾींहं पंध करे पहुता, सॼे रस्ते जे ॻोठनि में ग़रीब मिसकीन माण्हुनि खे 3-3 महीना घर में पनाह ऐं मानी कराई। स्टेट त घणो पोइ पहुती, कैंपूं बि पोइ लॻियूं। इहो ई हाल वज़ीरिस्तान जे ऑपरेशन्स में हो, इहो ई हाल 2010 जे फ्लड्स में हो, इहो ई हाल 2005 जे अर्थक्वेक में हो। सो जेको ऐं नॉर्मल डेज़ में तव्हां कराची में अची ॾिसो, वॾनि शहरनि में जिते होमलेस माण्हू रहनि था, शेल्टरलेस माण्हू रहनि था, दिहाड़ी मज़दूर रहनि था, उन्हनि जे मंझंदि ई राति जी मानीअ जो मंसूर मुग़ैरी खां पुछो त केॾी वॾी कतार सैलानी जे दस्तरखाननि ते, ईदी जे दस्तरखाननि ते, रियाज़ मलिक जे दस्तरखाननि ते, इन्हनि ते लॻे थी। ऐं रमज़ान में रोज़े खोलण महिल कीअं माण्हू चौकनि ते कतारनि में मानियूं विराइनि था। इहा सोशल फिलेंथ्रोपी माण्हुनि खे गेट गोइंग पई करे। अचूं था सरकार जे स्ट्रक्चर जे पासे, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हिकिड़ी नॉमिनल सब्सिडी आहे, न विसारणु घुरिजे त 12,000 4 महीने जो मक़सदु आहे, 3,000 रुपया महीनो, 100 रुपया दिहाड़ी। इहा सर्वाइवल जी त शइ कान्हे, पर हिकिड़ा माण्हू जेको एब्जेक्ट पॉवर्टी में आहे उन लाइ हिकिड़ी वॾी लाइफ लाइन थी वञे। हाणे क्राइसिस इहो आहे, हिन क़िस्म जी सिचुएशन में कई भेरा साबित थियो आहे त अनडॉक्यूमेंटेड सोसाइटीज़ में तव्हां टारगेटेड बेनिफिशियरी ताईं पहुचण इज़ वेरी डिफिकल्ट। का डेटा कान्हे का। ही बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी डेटा बि इन करे बहितर आहे, उहा वर्ल्ड बैंक ऐं जॾहिं एशियन डेवलपमेंट बैंक उन में पैसा विधा त हुननि जा सिस्टम डेवलप कराया, उनजी डेटा रिलेटिवली बहितर आहे। पर उन खां पोइ हिन क़िस्म जे क्राइसिस में मां तव्हांखे गुज़ारिश कयां त जेको माण्हू वर्स्ट हिट थींदो आहे उहो थींदो आहे अर्बन ऐं पेरी अर्बन एरिया जो डेली वेजर, जंहिंजो सर्वाइवल पघार ते आहे, जेका हुनखे पघार मिले थी उन मां हू या अर्न करे थो या मज़दूरी मिले थी, उन मां अटो चांवर दाल गे वठी वञे थो। पर ही जेको बिल्कुलु एब्जेक्ट पॉवर्टी में हेठियो तबिको आहे ॻोठनि वोठनि में, उनखे वरी बि सोशल वार किथां किथां सां, जेको मूं समाजी ढांचे जी ॻाल्हि कयो, हिकिड़ी स्ट्रेंथ इहा आहे त असां वटि जनरली बेपहुच माण्हूअ खे माण्हू संभाले था वठनि कंहिं न कंहिं हद ताईं। बाक़ी सरकार जे स्ट्रक्चर में एतिरो सभ खां वॾा फिलाए आहे। उन वटि तव्हां अॼु बि मूंखे ॿुधायो सिंध जे या पाकिस्तान जे कंहिं बि सूबे, या सिर्फ़ु सिंध जो इशू कोन्हे, पाकिस्तान सॼे में कंहिं बि लेबर डिपार्टमेंट वटि लेबर जी वेज अर्नर जी डेटा कोन्हे, छो त तव्हांजा कारखाना फुली रजिस्टर्ड कोन्हनि। तव्हांजा जेका रिटेल बिज़नेस बिलियंस ऑफ रुपीज़ जो रिटेल बिज़नेस मंसूर खे ख़बर आहे कराची में टर्नओवर आहे, केतिरो डॉक्यूमेंटेड आहे, केतिरा हुनजा मुलाज़िम डॉक्यूमेंटेड आहिनि, केतिरा इहे दुकानदार सेसी जे फंड में या इन्हनि में पैसा ॾींदा आहिनि।
उहो जेको वर्कर्स वेलफेयर फंड आहे उहो किथे आहे, उहो माण्हुनि खे छो थो हिन शइ ते रिलीफ ॾिए, उन में बि त वॾो अमाउंट हूंदो आहे। अहिड़ी तरह फेडरल गवर्नमेंट वटि ओल्ड एज एम्प्लॉइज़ बेनिफिट वारा पैसा पिया हूंदा आहिनि, उहे केॾां वेंदा आहिनि। ही सॼो हिकिड़ो वॾो कारखानो आहे जंहिंमें पब्लिक सेक्टर जी चैरिटी उन्हनि ग़रीबनि खे कमु अचे थी जंहिंजा अकाउंट अॻे उथलनि पिया। इहो आहे पब्लिक चैरिटी जे या इदारनि जो मसइलो। स्ट्रक्चर्स कोन्हनि, डेटा कान्हे, ठाहिण बि न ॾींदा। इहो बि तोखे तव्हांखे अर्ज़ु करियां त हीउ कोई न आहे त वीचारनि खे नथी अचे त नथा ठाहिनि। दे जस्ट डोंट वांट टू डू इट। हुनखे ख़बर आहे त हिकिड़ी तव्हांखे ॿुधाए त इनएफिशिएंसी जी वॾी इकोनॉमी हूंदी आहे। जेतिरी एफिशिएंसी जी इकोनॉमी आहे उन खां वॾी इनएफिशिएंसी जी इकोनॉमी हूंदी आहे। तंहिंजे करे इनएफिशिएंट रखण शयुनि खे बि हिकिड़ो इकोनॉमी जो पार्ट आहे कुझु इदारनि ऐं माण्हुनि जे लाइ। ही हिननि मौक़नि ते असां ॾिसूं पिया। ये तमामु ज़बरदस्त पॉइंट आहे इनएफिशिएंट इकोनॉमी जो। त असां ॼाणी ॿुधी जेको आहे सो पंहिंजा गैजेट्स एतिरा मज़बूत कोन पिया करियूं जो जीअं इकोनॉमी डॉक्यूमेंट थी सघे ऐं माण्हुनि जी सही ख़बर पइजी सघे। ऐं हींअर हिकिड़े दोस्त हिकिड़ो कॉमेंट बि ॾिनो पिए त जंहिं मुल्क में 20 सालनि खां बाक़ी सेंसस ई कोन पियो थिए या उन ते को फाइनल कंसेंसस कोन पियो बीहे, त उन में तव्हां कहिड़े तरीक़े सां करे सघंदा त तव्हांजी जेका हेल्प आहे सा रिलेटिवली माण्हुनि ताईं सही पहुचंदी या कोन पहुचंदी? दैट इज़ ट्रू। मंसूर, ही जेको डिस्ट्रीब्यूशन जेका थिए पई पैसनि जी या राशन जी, इहा ई साॻी ॻाल्हि हाणे जीअं साईं नसीर चयो त असां वटि डॉक्यूमेंटेड इकोनॉमी कोन्हे, वी डोंट नो वेदर इट रिज़नेबली हलो बेनज़ीर इनकम सपोर्ट करे कुझु असांखे ग़रीब माण्हुनि जी ख़बर आहे। पर जेके सफ़ेद पोश माण्हू जेके आहिनि, जंहिंजी मिसाल जे तौर ते हिकिड़ी मांडली हुई, उहो बेनज़ीर इनकम सपोर्ट लाइ पहिरीं उन क्वालिफाई कोन पे कयो। हाणे हुनजी 3 हफ़्तनि खां वठी मांडली बंदि आहे ऐं उनजे घर में जेके 500-600 रुपया रोज़ जो ईंदो कमाई उन कोन पई अचे। ऐं उहो माण्हू सफ़ेद पोश आहे, उहो कंहिंजे अॻियां हथ बि नथो टेके सघे त साईं आउं मजबूर आहियां, मूंखे महिरबानी करे ख़ैरात ॾियो। उन्हनि माण्हुनि ताईं हीअ सपोर्ट कीअं पहुचे? ॾिसो मशहूर साहिबु ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं आहिनि अदा नसीर जेके आहिनि सो हमेशह तमामु बहितरीनु ॻाल्हियूं ऐं बहितरीनु मशवरा ॾींदो आहे। हाणे बिल्कुलु मुंहिंजी इहा ई तनक़ीद हमेशह सरकार ते हमेशह रही आहे ऐं रहंदी बि त बाबा शयुनि खे ठीकु केरु कंदो? शयुनि खे ठीकु नथा करे सघो त भला उनजी डेटा त ठाहियो। मिसाल तौरु साईं वारी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त लेबर डिपार्टमेंट खे, सेसीअ खे, वर्कर्स वेलफेयर इन्हनि खे कंहिं रोकियो आहे त तव्हां कराची में जेतिरा इदारा आहिनि तव्हां उन्हनि जी रजिस्ट्रेशन न कयो। ताज़ो हिकिड़ो हिननि सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो इदारो आहे सिंध फूड अथॉरिटी, उते वेठो हुउसि त मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो, मूंखे चई कराची में नंढा वॾा जेके चांहि जा दुकान ऐं मानी जा दुकान रेस्टोरेंट घणा हूंदा? त मूं हुनखे चयो हज़ारनि में त हुजणु खपनि। चई थोरो गेस कर, 40-50 हज़ार। त मूंखे चई 1,20,000 त रुॻी इहे अथई, 1,20,000। हू चए पियो असां ख़ुदि परेशान आहियूं, 1,20,000 रुॻी चांहि जी उहे जेके नंढड़ा नंढड़ा दुकान कैफ़ेज़ ऐं मानी जा रेस्टोरेंट वेंदे वञनि इहे आहिनि। त हाणे जेकॾहिं असांजी सॼी जेका नौकरशाही आहे उहा वेही इन्हनि खे नंढड़ा नंढड़ा इदारा जा वॾा इदारा उन्हनि सां जेके बि लिंक्ड आहिनि उन्हनि जी डेटा ठाहिनि हा त हींअर असांखे तकलीफ़ न थिए हा। उन्हनि वटि जेका पैसनि जी जेका कटौती थिया मज़दूरी जे जेके नाले ते जी सेसी करे थी जीअं वर्कर वेलफेयर, त हिन टाइम असां सभिनी खे विराए सघूं हा न। पर ॿी जेका अहम ॻाल्हि आहे न त असांजूं सियासी जमायतूं काॾे वियूं आहिनि? हाणे माना तव्हां तसवर कयो त साना जहिड़ो सुठो इदारो हो जेको असां सिंधियुनि जे लाइ हमेशह सुठो सोचे पई, उन्हनि बि पैसा जेके अख़ुवत वारनि खे ॾिना आहिनि। माना हाणे सिंध में उनखे कंहिं बि तनज़ीम ते यकीन कोन हुयो, तॾहिं हुननि अख़ुवत सां वञी मुआइदो कयो आहे त तव्हां इहे डिस्ट्रीब्यूशन कयो। हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी थी आहे त उन्हनि हिकिड़े असांजे सहाफ़ी दोस्त ते एतबार कंदे बदीन में राशन विराइण लाइ मोकिलियो। ज़ुल्फ़कार भाऊ चयो तमामु सुठो इंसानु आहे, सुठो सहाफ़ी बि आहे पर सुठो इंसानु आहे। त अहिड़े रीति हुन बदीन में मूं ॾिठो आहे त एॾे दिलचस्पी सां एॾे माना इंसाफ़ भरे नमूने सां हुननि विरासत कई आहे त शायदि ई कोई इदारो करे सघे। हाणे कराची में फैसल एदी मौजूदु आहे, उहो 1 करोड़ रुपए जेके चेक आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत खे ॾेई थो अचे। त हाणे फैसल एदी ख़ुदि CM वारी उहा जेका कमेटी आहे जेका ख़रीदारी करे पई, जेके ॾिसे पई, उनजो मेंबर बि आहे। त फैसल एदी जहिड़ा खोड़ अहिड़ा इदारा ॿिया आहिनि कराची में आहिनि ऐं खणी
सिंध जे ॿियनि शहरनि में न हुजनि, पर जेकॾहिं CM हुनखे चाहे त जेके 7-8 अरब रुपया जेके हिननि विरहाया आहिनि DCN जे थ्रू, त जेकॾहिं उन्हनि खे ॾियनि हा त मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि एतिरी आङुरियूं न खजनि हा। हाणे केतिरा डिप्टी कमिश्नरनि जो मूंखे ज़ाती ख़बर आहे त हुननि दयानतदारी सां न सिर्फ़ु ख़रीदारी कई आहे पर उन्हनि विरासत बि कई आहे। पर हाणे सुवाल हिते इहो थो पैदा थिए त उन्हनि खे लिस्टूं ॾिनियूं, उन्हनि खे चयो वियो त बाबा हे यूनियन काउंसिल वारनि लिस्टूं ठाहियूं आहिनि, तव्हां यूनियन काउंसिल वारनि खे ॾींदव त उहे विराईंदा। हाणे त 100% त मुमकिन ई कोन्हे को, पर घटि में घटि 70-80% जी विरासत थी आहे। हाणे विरासत छा थी आहे त हिकिड़ी UC में CM वारे प्रोग्राम में जेको आहे सो किथे 80 राशन बैग विराया विया त किथे 100। हाणे हिकिड़े UC में 80 ऐं 100 माण्हुनि जे वस जी ॻाल्हि त न आहे न। त मशहूर साहब, असां वटि सियासी जमातूं कोन्हनि के, असां वटि का NGO कोन्हे, का सिगाकारी वई आहे भला जेका हिन लम्हे हिन मुश्किल घड़ी में निकिरी अचे, चवे सरकार खे, चवे दुनिया में वेठल माण्हुनि खे, चवे हितवान खे चवे त असां ते ट्रस्ट करियो, असांजा रज़ाकार मौजूदु आहिनि, हर ज़िले में मौजूदु आहिनि, असीं विरायूं था। त छा इहो नामुमकिन ॻाल्हि आहे? हाणे असांखे हिकिड़े तरफ़ां सरकारी इदारनि जी जेका लातालुकी आहे या उन्हनि जी गवर्नेंस इश्यूज़ मारनि पिया, ॿिए तरफ़ असांजा पंहिंजा इदारा बि ख़तमु थी विया आहिनि न। सियासी तंज़ीमूं असांजूं उहे न रहियूं आहिनि, उन्हनि में एतिरी जेका सकत न रही आहे। असां वटि उहे NGOs जा इदारा जेके अॻे पोइ कमु कंदा हुया, हाणे उहे न रहिया आहिनि। हाणे चंद इंडिविजुअल्स ज़रूरु रहिया आहिनि। हाणे ॾिसो रुगी, अच्छा ॿियो असां वटि प्रेशर ग्रुप बि न आहिनि। मिसाल तौरु सिंध में जेकॾहिं 100 प्रेशर ग्रुप जा माण्हू हुजनि, रोज़ु वेहनि, जेकॾहिं इहो असां चऊं हिननि सरदारनि खे, पीरनि खे, मीरनि खे, जिन सॼी उमिरि हिननि मिसकिन माण्हुनि खां ॾनु वरितो, हिननि खां वरितनि शयूं वरितनि, उन्हनि खे प्रेशर ॾियूं त बाबा ॿाहिरि निकिरी अचो न भला। जिन तव्हां सॼी उमिरि तव्हां खाधो आहे उनखे हिकिड़े महीने जो राशन त वठी ॾियो ख़ुदा जे वास्ते। इहे जेके MPA लिकी विया आहिनि 221, उन्हनि ते असां प्रेशर ॾियूं। इवन जेके बलदियाती इदारा तव्हांखे ॾिसां पियो 1745, उन्हनि खे असां प्रेशर ॾियूं। माना असां वटि प्रेशर ग्रुप बि कोन्हे को। बदकिस्मती इहा आहे त हाणे असां वटि ॾियण वारा बि आहिनि, असां वटि ईअं बि कोन्हे जो, छाकाणि त ज़रई सूबो आहे, असां वटि को माण्हू बुख सां कोन मरंदो, तव्हां यकीन कयो कोन मरंदो। असां वटि अनाज बि आहे, असां वटि सब्जियूं बि आहिनि। पर हाणे मसइलो विरासत जो आहे ऐं उन्हनि जे मैनेजमेंट जो आहे, त उहा जेका विख केरु खणे, केरु हुनखे चवे। हाणे 2010 जी ॿोॾि तमामु ज़बरदस्त मिसाल हुयो। उन टाइम में जेकॾहिं सिंध में 2-4 असांजा सुठा इदारा ठही अचनि हा, रुॻी डेटा इकठे करे वठनि हा, या सॼी सिंध में पंहिंजा वॉलंटियर रज़ाकार तयारु करे वठनि हा, त अॼु ही नौबत न अचे हा जेको हींअर असां ॾिसूं पिया। पर हाणे असां बदकिस्मती इहा त सभु ॻाल्हियूं ॾाढियूं ज़बरदस्त कंदासीं, पर असां वटि अमल कोन्हे को। वॾे में वॾो मसइलो इहो ख़ुदि आहे। सरकार जे असांजो बिल्कुलु सभिनी खां वॾो इशू इहो आहे। असां वटि साईं हाणे 8 मिंट बचियल आहिनि ऐं आउं चाहींदुसि त आख़िरी कंक्लूसिव क्वेश्चन ते तव्हां सभिनी कमेंट्स वठां त पाण कोविड जे हवाले सां लॉकडाउन जो बि ॻाल्हायोसीं, गवर्नमेंट जे विच में या प्रोविंसेस वर्सेस फेडरेशन जे विच में जेका इनकंसिस्टेंसी ऑफ थॉट्स आहे डिस्कस कयोसीं, पाण फाइनेंशियल सपोर्ट जे हवाले सां ॻाल्हायोसीं। हाणे स्टैटिस्टिक्स जेका पाण ॾिसूं पिया या जेको कर्व ॾिसूं पिया हिन कोविड-19 जो, त मुंहिंजो आख़िरी क्वेश्चन इहो आहे त छा असां सही डायरेक्शन में हींअर वञूं पिया या न, ऐं जेकॾहिं असां सही डायरेक्शन में कोन पिया वञूं त असांखे छा करणु घुरिजे? मैक्स साईं, सही डायरेक्शन में वञूं था या न उहा त मूंखे ख़बर न आहे, पर मां तकड़ि में हिकिड़ो कमेंट ज़रूरु कंदुमि। जो नसीर साईं बि इहा ॻाल्हि कई त असां वटि डेटा न आहे। ॻोठ जो जेको वॾेरो हूंदो आहे, नंढे ॻोठ जो, उनखे सभु ख़बर हूंदी आहे त हिन ॻोठ में घणा माण्हू रहनि था, केरु सफ़ेद पोश आहिनि, केरु मज़दूरीअ ते वञनि था। अगरि मां रुॻो पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ ते ई ॻाल्हाईंदुमि, अगरि पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जी विल हुजे हा, शुरूअ खां विज़न हुजे हा, त सिंध इहे ॾींहं जेके हाणे थी ॾिसे, इहे शायदि ॾिसे न हा। डेटा को इहो को रॉकेट साइंस E=mc² जेको फार्मूलो कोन्हे को जो असां माण्हुनि जी डेटा कलेक्ट न करे सघूं। जीअं मां चयो ॻोठ जे वॾेरे खे सभु ख़बर हूंदी आहे, हिननि MPs खे सभु ख़बर आहे त केतिरा माण्हू रहनि था, कीअं रहनि था। सभ खां पहिरियों त इहो आहे त हिननि खे सही वञिणो आहे न, त आइसोलेशन अञा ताईं का वैक्सीन न तयारु थी आहे, नई का वैक्सीन को हिन साल का तयारु थींदी। हे जेके माण्हू चवनि था त साईं मई में सही थी वेंदो कमु, जून में सही थींदो, कीअं सही थींदो? ह्यूमन कैरियर आहियूं न असां ई हुननि जा होस्ट आहियूं वायरस जा। या त इंसान जेसि ताईं रहंदो, जेसि ताईं वैक्सीन नथी अचे तेसि ताईं इहो वायरस रहंदो। या त इंसान ख़तमु थी वञे, मरी वञे, त वायरस पाण ई मरी वञे,
या त का वैक्सीन अचे, त जेसिताईं वैक्सीन नथी अचे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आइसोलेशन ऐं लॉकडाउन त माण्हू हुनखे, पर अगरि उन में वञनि था त माण्हू त बुख मरंदा न। त गवर्नमेंट खे अहिड़ा जेके आहिनि कम करणु घुरिजनि त जीअं उहो माण्हुनि खे खाध खुराक एटलीस्ट पहुचाए सघे त उहो सर्वाइव कनि। त इहो आहे। ऐं ॿियो इहो आहे त मज़हबी जेके अनासिर आहिनि गवर्नमेंट एतिरी बि कमज़ोर न थिए जो उन्हनि जे अॻियां पंहिंजा घुटना टेके थी छॾे। उन्हनि खे जेको आहे न माण्हुनि में ॿुधाए त बाबा ठीकु आहे, कुझु अर्सो तव्हां नमाज़ुनि खां परे रखियो, कुझु अर्सो तव्हां घरनि में नमाज़ पढ़ो, मजलिसुनि में न वञो, कुझु अर्सो ॿाहिरि मार्केटुनि में न वञो। त मज़हबी माण्हू अगरि इहा ॻाल्हि असांखे ॿुधाईंदो न त असां ते वधीक असरु पवंदो बनिस्बत मशहूद काज़ी ॿुधाए, नसीर मेमन ॿुधाए या मैक्स मेमन ॿुधाए। त असांजी ॻाल्हि माण्हू एतिरी न ॿुधंदा जेतिरी माण्हू मज़हब जी ॿुधाईंदा। त हे जीअं साईं नसीर ॿुधायो त लाल मस्जिद जेको आहे गवर्नमेंट जी रिट खे चैलेंज कयो वेठी आहे। त अहिड़नि अनासरनि खे हिननि खे ज़रूरु जेको आहे न टाइट करणु घुरिजे हिननि जी लीश। ठीक, नसीर साईं। जी मशहूद साईं, मुंहिंजो ख़्याल आहे त जीअं त अञा ताईं इन कोरोना जे बिहेवियर खे मुकमल तौर ते सम्झो न वियो आहे, अञा इहो रोज़ इवाल्व पियो थिए, हुनजा नवां नवां असर ऐं शिकलियूं निकिरनि पियूं, एयर सस्पेंशन फलाण फलाण कई शयूं। त तेसि ताईं ज़ाहिर आहे हींअर ताईं जेका अवेलेबल बॉडी ऑफ नॉलेज आहे उहो सॉल्यूशन ॿुधाए थी डिस्टेंस, त माण्हू हिक ॿिए खां जिस्मानी तौर फ़ासिले ते रहनि। हाणे असांजनि मुल्कनि में जिते लिमिटेशन इहा आहे त 3 मिंटनि छा 3 महीननि ताईं क्लिक करण खां पोइ मूंखे उमेद कान्हे त बैंक मूंखे $2000 पहुचाए मुंहिंजे अकाउंट में या हुकूमत पहुचाए। उते इहा हिकिड़ी माना कंपीटिंग डिमांड्स आहिनि। हिकिड़े पासे असां सभु हुकूमत खे चऊं था बाबा लॉकडाउन सख़्तु कर, कर्फ्यू कर। हुकूमत खे वल्नरेबिलिटी जी ख़बर आहे त जॾहिं माण्हू बुख खां चिता थिया ई कान्हे, जेकर रुगो इंस्टिगेट ई केरु कराए छॾे त कराची में 5-7 हज़ार माण्हू हाणे ज़िंदगीअ खे मुअतल करे हुकूमत खे फ़ाक़ो कराए सघे थो। उनजी पॉलिटिकल वल्नरेबिलिटी जो बि उन्हनि खे पतो आहे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेकर डेटा जी लेकिंग आहे, ऐं डेटा कीअं रिलायबल हुजे हिकिड़ो वॾो डिबेट थी वेंदो, हींअर टाइम न आहे। पर जंहिं सिचुएशन में जॾहिं एग्ज़ैक्ट डेटा अवेलेबल न हूंदी आहे त पोइ प्रॉक्सी मेयर्स वठिबा आहिनि शयुनि खे एड्रेस करण लाइ। उन में लीकेजिस थींदा, जीअं मैक्स दोस्त चवे थो, ठीकु थो चए त बाबा वॾेरनि खे, पाड़ेवारनि खे, वार्ड जे चङनि खे ख़बर हूंदी आहे। हाणे प्रॉब्लम आहे त उते पॉलिटिकल टिल्ट आहे। हर धुर चाहे थी त मां रुगो इहो थिए पियो थो, असां हर हंधि ॾिसूं था, रुगो सिंध जो कोन्हे, ॿिए हंधि बि इशू अथव। प्रॉब्लम असांजा सोशल बायसिस ऐं पॉलिटिकल बायसिस जेपटाइज़ करे था छॾनि चङे कम खे। पर मां चवां थो त ग्लोबल एक्सपीरियंस ॿुधाए थो त जॾहिं तव्हां हेॾे क्राइसिस में रिलीफ ऑपरेशन कंदा हो त उते 15-20-25% वेस्ट थी वेंदो आहे, डुप्लीकेट थी वेंदो आहे। UN जा इदारा चवनि था त उन स्टेज ते इम्पॉर्टेंट इहो आहे त नीडी ताईं पहुचो, पोइ जे 15-20% गैर नीडी बि खणी आहे त उनखे तव्हां हिकिड़ो पिल्फरेज सम्झो, लास सम्झो, उन करे ऑपरेशन न रोकियो। त उनजी एक्यूरेसी इंपॉर्टेंट कोन्हे। 15-20% मुंहिंजो ख़्याल आहे असां बि गवर्नमेंट सां थोरी रिआयत कयूं त फलाणो खान खणी वियो, धूड़ जी पाए खणी वियो। ही जेके मिसकिन वेले ते वेठा रुगो उन्हनि ताईं पहुची वञे त फलाणा खाने जो तव्हांखे में 2 बोरियूं हली वञनि, मां उन ते अरो न थींदुसि। प्रॉक्सी कम कनि 14 ज़िलनि जी 2019-19 में 2016 खां पोइ 14 ज़िलनि जो पावर्टी सर्वे रूरल एरियाज़ जो मुख़्तलिफ़ NGOs खां पावर्टी रिडक्शन प्रोग्राम तर्सिन गवर्नमेंट पाण करायो, उहो फ्रेश आहे, उनजी डेटा पई आहे। अर्बन एरियाज़ में वार्ड सतह ते नंढियूं कमेटियूं ठाहे कुझु न कुझु करे सघिजे थो। उन में प्रॉब्लम्स ईंदा, पर कुझु न करण जी भेट में उहा वरी बि घटि नुक़सानु ॾींदो हुकूमत खे। कुझु न करणु ऐं न पहुचणु या सॼी UC में 150-200 माण्हू ताईं पहुचणु, इन सूरत में लॉकडाउन चाहींदो त तव्हां हलाए न सघंदा। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। मंसूर साईं, मां नसीर साहब वारी ॻाल्हि खे सेकंड थो कयां त 14 ज़िलनि में जेका पावर्टी रिडक्शन वारी जेका हिननि वटि डेटा आहे उहा मौजूदु आहे, उहा बहितर अथनि। ऐं उन सां गॾु रुॻी सरकार बि न करे, सरंदी वारा माण्हू या जेके सोशल एक्टिविस्ट तमामु घणा आहिनि। असांजा सोशल मीडिया ते दोस्त त ॾिसो 2 कलाक वेठा आहिनि रुॻी फज़ूल जे पोस्टुनि ते लिखण ऐं हुन ते बहस करण जे लाइ। इहो बहितर न आहे त उहे हिन लम्हे बि 5 वार्डनि मां जेकॾहिं उहे लिस्टूं बि ठाहे वठनि ऐं उन खां पोइ दोस्तनि खे अपील कनि, सरंदी वारनि खे, जेके एक्टिव दोस्त आहिनि, त बाबा हीअ अचो, हीअ आहिनि। ऐं जेके बि असांजे हिन UC में माण्हू रहनि था उन्हनि खे ख़बर हूंदी त हिन वार्ड में UC में सरंदी वारा केतिरा आहिनि, उन्हनि खां पाण बि कलेक्शन करे ऐं उन्हनि ते राजस्थान पहुचाइनि त एॾो वॾो मसइलो कोन्हे को। ऐं सिंध में ख़ासि तौर ते ॾियण वारा माण्हू आहिनि। ईअं न आहे त सिंध में सफ़ा अहिड़ी सूरत हाल हुजे त कोई माण्हू बुख मरे ऐं कोई कंहिंजी वरी सार न रहे, अहिड़ी सूरत हाल आहे कोन। पर हिते थोरो आहे, ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत आहे। ताज़ी सिंध में हिकिड़ी सियासी जमात ठही जेका रिटायर्ड ऑफिसर आहिनि उन्हनि ते मुश्तमिल हुई। उन्हनि चयो त असां 1.5 लख माण्हुनि जा असांजा मेंबर आहिनि, त उहो 1.5 लख मेंबर जी दावा करण वारी
जेका सियासी जमात आहे उनखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजनि 1.5 लख मेंबरनि खे ॿाहिरि कढनि, उन्हनि खे चवनि त भाउ इहो तव्हां सभु पंहिंजे खीसे मां कुझु न कुझु कढो ऐं कुझु यारनि दोस्तनि खे कढी हिननि ग़रीबनि खे तव्हां राशन ॾियो। त मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो इहो बि सुठो एफर्ट्स थी सघे थो। जेसिताईं कि तव्हां वटि मुकमल डेटा हुजे तव्हांखे आर्जी तौरु इहे एफर्ट्स वठणा पवंदा। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। त हाणे जेकॾहिं प्रोग्राम जो जेकॾहिं हिकिड़ो तत कढूं त उहो इहो ई आहे त हीअ कोविड-19 जेको वायरस आहे इन जी का हिन पल एंड डेट असांखे ख़बर न आहे त ही मई में ख़तमु थींदो, जून में ख़तमु थींदो, जुलाई अगस्त ताईं वेंदो या केसि ताईं वेंदो। ऐं उन खां जेसि ताईं उनजी वैक्सीन या उनजी ट्रीटमेंट नथी थिए तेसि ताईं उन खां जान छॾाइण जो सभिनी खां बहितर ज़रियो सोशल डिस्टेंसिंग है। खुदा वास्ते सभु माण्हू सोशल डिस्टेंसिंग ज़रूरु कनि। फाइनेंशियल प्रॉब्लम्स आहिनि डिस्ट्रीब्यूशन जा गवर्नमेंट जे तरफ़ां, फेडरल जे तरफ़ां, प्रोविंशियल जे तरफ़ां, उन जे लाइ असांखे हिकिड़ो जाम रिथाबंदी सिंध गवर्नमेंट खे करणी पवंदी, प्रॉपर डेटा कलेक्ट करे फ्रॉम सोर्स। ऐं जेको 2014 या 16 जी जेका स्टैटिस्टिक्स मौजूदु आहे उन स्टेटस ते नेक्स्ट लेवल ते खणी वञे ताकि असांखे हिकिड़ी बहितर डेटा मिली सघे। हिन वक़्तु इन ॻाल्हि ते बहस करण त 20% लीकेज थी या 30% लीकेज थी, उन खां बहितर इहो आहे त जेके 70% माण्हू गुरबत में रहनि पिया एटलीस्ट उन ताईं असां कुझु न कुझु कंहिं न कंहिं तरीक़े सां पहुचाए सघूं। ऐं जेको बि सिंध में सरहदी वारो आहे उहो पंहिंजे पंहिंजे कैपेसिटी में, चाहे सिंध में रहे थो या सिंध खां ॿाहिरि रहे थो, उहो जंहिं बि पंहिंजे चैनल खे इस्तेमालु करणु चाहे उन चैनल खे इस्तेमालु करे, लेकिन जेके माण्हू मजबूर आहिनि उन्हनि जी वाहिर करे। दोस्तो, तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी। साईं नसीर मेमन साहब, तव्हां इस्लामाबाद मां असांखे जॉइन कयो, तव्हांजा लख कुर्ब। मैक्स मेमन, तव्हां राति जा हाणे 12 थियनि पिया, कैनेडा में बल्कि 12 थी चुका आहिनि, तव्हां अञा जाॻो पिया, तव्हांजा वॾा कुर्ब। मंसूर, तव्हां कराची मां असांखे जॉइन कयो ऐं ॾाढी सुठी रिपोर्टिंग कई। तव्हां सभिनी दोस्तनि जा तमामु घणा कुर्ब। सलामत, सलामत। महिरबानी साईं।